नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन वशाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कुर्ब मूसा और है, कुर्ब मूसा और गए, कुर्ब मुहम्मद और है, तूर सीना और है, अर्शे मुअल्ला और गए। सरकारे दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। और मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, सोचो तो सही उन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। अबू बकर उमर उस्मान अली ये सारे सहाबा दो जानो उस वक्त रसूल अकरम की दरबार का आलम क्या होगा। इंतहाई वाजिबुल एहतराम अज़ीज़ान इकरामी कदर सामईन, अल्लाह तबारक व तआला जल्ल वाला शानु अवाए असांजे मथां मेहरबानी फरमाई, अवाए सां पंहिंजे करीम रब साईं खे राज़ी करण जी नियत सां सालाना ही अजीम शान महफिल सालाना प्रोग्राम जेको असांजा इंतहाई प्यारा दोस्त कराईंदा आहिनि। अल्लाह सी का दुआ है त अल्लाह इन महफिल के इन जलसे के पंजी बारगाह में कबूल फरमाए। अमा जेतरा आया हो अल्लाह के राजी करण आया हो, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में आया हो। अल्लाह सी तव्हांजो अचण पंजी बारगाह में कबूल फरमाए। जेतरा कदम भरे आया हो अल्लाह तव्हांखे हर कदम ते नेकियूं ता फरमाए। हर कदम ते अल्लाह अवां जा ग़लतियूं गुनाह माफ़ फरमाए। हर कदम ते अल्लाह अवां जे नेकिन में इजाफो फरमाए। अवां सां सब मोहताज हूं अल्लाह जी रहमत जा। यकीनन अल्लाह जी रहमत एड़न महफिलन में हासिल थींदी आ जंहिंमें कुरान पढ़ियो वञे, जंहिंमें दुनिया जी का गर्ज न हुजे। ज़ाहिरी लिहाज़ सां न जलसे कराइण वारनि जो को गर्ज आ, न त अचण वारनि जो को गर्ज आ। बस हिकिड़ो ई मक़सद आ जलसे कराइण वारनि जो, त
अल्लाह राज़ी थे। सागो ये मक़सद आहे जलसे में अचण वारनि जो त अल्लाह राज़ी थे। जंहिं जगह ते जलसे जे ख़र्च करण वारनि जो मक़सद भी अल्लाह जी रज़ा हुजे, ॿुधण वारनि जो मक़सद भी अल्लाह जी रज़ा हुजे त यकीनन अल्लाह जी रज़ा नसीब थी वञे। मूंखां पहिरियां ई हज़रत मौलाना इमदादुल्लाह साहब ऐं ॿियो नौजवान ख़तीब इंतिहाई ख़ूबसूरत मुंहिंजे साम्हूं गुफ़्तगू फरमाए रहियो हुयो। ऐं मूंखां बाद में अचण वारा उलमा सुलहा हक़ो हिदायत जूं ॻाल्हियूं मूंखे ॿुधाईंदा पंहिंजे पंहिंजे टाइम ते। माह मुबारक रजब आख़िरी ॾहाको शुरू आहे। मुख़्तलिफ़ जगहुनि ते जलसनि जा प्रोग्रामात हलनि था। पोइ कोशिश इहा हूंदी आहे जिथे माण्हू टाइम ॾिए उते हाज़िरी खे यकीनी बणाइजे, उते पुॼिजे अची करे। अल्लाह से महिरबानी फरमाई मूंखे वञी ज़ियारत जो मौक़ो नसीब थियो आहे। पोएं साल केतिरा माण्हू ज़िंदा हूंदा जेके हिन जलसे में बि आया हूंदा, केतिरा हिन साल वञी क़बरुनि में सुम्हिया हूंदा। का ख़बर कोन्हे अॻे अचण वारे साल अवां सां मां केरु जीअरो हुजे, केरु वञी क़बर जो महिमान बणिजे। क़बरुनि में पहुता वञी अला मोरनि जहिड़ा मोर हिन भलारी भोए में वञी सुता भाॻिया चोर, तुंहिंजी अधु तोलो आहे तोर तूं सेर सॼाए चुकी। पोड़ी थी न ज़मीन जूनो थियो न सिज, इन बनीअ मथां बिज कई हारींदड़ हलिया विया। पखियुनि पोखी पोख पाण हुया परदेसी, लॻी अहिड़ी हीर जे पकल पोखी छॾी। औलाद जवान आ पोइ मां क़बर में सुम्ही पिया। फसल तैयार आ पोखण वारो कुड़मी क़बर में सुम्ही पियो। बाग तैयार आ बाग खे संभालण वारो क़बर में सुम्ही पियो। जेतिरो थी सघे पंहिंजे रब से राज़ी करिजे। अॻियां क़बर जी ज़िंदगी आहे। हिन दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जे लाइ कोशिश क्यों था कि तुझी सहूलत हासिल थे। कब्र वारी जगह ॾाढी तंग जगह है। उन जे खुशादगी जे लाइ ऊंधाई आओ तुझी रोशनी जे लाइ नांग इन विछुन जी जाइ आओ तो उन खां बचण जे लाइ अकेलाई आ। उते अल्लाह जे कुर्ब हासिल करण जे लाइ अल्लाह दुनिया में मोकिलियो आहे त तव्हां सुठा अमल करे चो त मां क़ब्र जन्नत बणाया। पोइ जन पंहिंजे रब खे राज़ी कयो। मलोल मौला फलोल कुल, जंहिंजो रब तव्हांजो सभु। तवज्जो आहे न भाई। अल्लाह से कलाम मुक़द्दस में फरमाए तो फइन्नमा लोसरी युसरन इन्नमा लोसरी युसरा, हमेशा दुखन का पोइ सुख ईंदा आहिनि। हीअ उम्मत बि दुखन में ज़िंदगी गुज़ारे थी हिते। जॾहिं क़ब्र में ईंदी त सुख शुरू थींदा। जॾहिं महशर जे मैदान खां पोइ जन्नत मिलंदी त दुख ई विसरी वेंदा। अवां असांजे सोणे बि हिते दुनिया में खोड़ दुख ॾिठा, खोड़ तकलीफ़ां ॾिठूं। ख़ासि करे 3 वॾा सदमा मदीने वारे साईं जे साम्हूं आया। जंहिं साल जे लाइ मुंहिंजे साईं फरमायो त गोया के ही दुखनि जो साल आहे, उन साल अल्लाह पंहिंजे महबूब खे मेराज करायो। दिल जे मोहबत सां ॻाल्हाईंदा हलो। इमामुल अंबिया सरदाजुल अंबिया ताजदार मदीना मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साल जे अंदर उहे त मुंहिंजे आका वॾा दुख बर्दाश्त कया, वॾा गम इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठा। 3 साल क़ैद शैब अबी तालिब वारो, 3 साल जेको क़ैद काफरन सोशल बाइकाट करे शैब अबी तालिब जी वादी जे अंदर चौधारी पहाड़ मक्के जे काफरन फैसलो कियो आ न मोहम्मद रे को वने न इनके बाहर अचण जो। एडी रुख जी कैफियत 3 साल उन कैद वारी कंडीशन में आ। एकड़ो एड़ो मौको आयो आ तले भांडे वारो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
पंजे खेमे मुबारक का बाहर निकरी आया तेज हवा पई हले हवा जे हलन सा वणन जा पन छणिया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे रहमत वारी उन झोल मुबारक में वण जा पन मेड़े रखी करे फरमायो आ मुंहिंजी न्याणी फातिमा खाइण जे लाइ ॿियो त मुहम्मद वटि कुझु न आहे वण जा पन खणी आयो आहियां इहे पाण बि खाओ ॿियनि में बि तक़सीम कयो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं न्याणियूं वण जा पन खाई करे बि अल्लाह जो शुक्र अदा कयो आहे 3 साल शेब अबी तालिब जो कैद उन खां बाद में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी घरवारी हजरत खदीजा जी वफ़ात उन साल जे अंदर ऐं उन सां गॾोगॾु ख्वाजा अबू तालिब जी वफ़ात उन साल जे अंदर ऐं उन सां गॾोगॾु हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जो दर्द खणी करे आमिना जो लाल जॾहिं ताइफ जी वादी में आयो आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दावत ॾियण जे लाइ आका जॾहिं ताइफ में दावत खणी करे आया आका जी दावत ते ताइफ जे माण्हुनि ईमान दनांदो हथों पाण में चवण लगा तोखां ॿियो न हो जे उनखे नबी बणाया तोखे नबी बणाए मोकिलियो अथई टियों यहूदी चवंदो ॿियो यहूदी चवंदो पियो आहे मां तोसां ॻाल्हाइण पसंदि नथो कयां टियों यहूदी चवंदो पियो आहे उतो ताइफ जे ॿारनि खे पत्थर हथनि में खणी इनके पेरनि में हणो इनके हितां भॼायो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाइनि ताइफ जा ॿार मां मुहम्मद के पत्थर पिया हणनि इमामुल अंबिया सरताजुल अंबिया ताजदार मदीना मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 3 यहूदी आया हिकिड़े मूंखे हिकिड़े पासे खां वरितो आहे ॿिए यहूदी ॿिए पासे खां झलियो आहे 3 यहूदी धिको ॾिनो आहे जे 3 ज़ोर सां धिको ॾिनो आहे हिन ॿिन्ही पासे वारनि हथ कढिया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां ताइफ जे ज़मीन ते किरियो आहियां मुंहिंजो चेहरो मुबारक ज़ख़्मी थियो आहे तले भांडे वारा अॼु तूं क़ुरान ॿुधण अचे किल्म विछाया वञनि अॼु क़ुरान ॿुधण अचे तंहिं ठही वई आहे अॼु क़ुरान ॿुधण आयो आहे तुंहिंजे लाइ मानी जो इंतज़ाम कयो वियो आहे जे महबूब ते तो कलमो पढ़ियो आहे उन जाते क़ुरान पढ़ियो उते पत्थर आया वञनि पिया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां मुहम्मद जे चेहरे मां खून निकितो आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा हिकिड़े मौक़े ते अर्ज़ कयो फिदा कबी उम्मी या रसूल अल्लाह मुंहिंजो अबू अम्मा ते घोर वञे आका जे ज़िंदगी जा ख़ूबसूरत सफ़र उन्हनि सफ़रनि मां को सफ़र यादि आहे इमामुल अंबिया सरताजुल अंबिया ताजदार मदीना मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आयशा ताइफ जो सफ़र मां मुहम्मद का न विसरदो आहे ये जुमला थी आका जी अखियुनि में पानी आयो आहे महबूब जी अखियुनि में पानी आहे पाण फरमायो आयशा ताइफ जो सफ़र ॾाढो अनोखो सफ़र आहे जॾहिं बि मूंखे यादि ईंदो आहे उते ॾुख एॾा आया हा जे मां मुहम्मद जी अखियुनि में पाणी अची वेंदो आहे मुंहिंजी ॻाल्हि त न ॿुधऊं मूंखे दाद त न ॾिनऊं मुंहिंजो चयो त न मञूं हथों ॿारनि खे पत्थर खणी करे मां मुहम्मद जे कढ बचऊं ॿार पत्थर हणनि पिया मां मुहम्मद ज़ख़्मी थी किरी पवां पियो वरी हो ॿारनि खे चवनि पिया पत्थर हणो ॿ अची मूंखे उथारे बीहारनि वरी ॿिया पत्थर हणनि या कैफियत जने थी ना अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील फरमाए मुझे महबूब का पूछा कर मुझे महबूब का इजाजत वठ सोना रब इजाजत थो घुरे तू मोकल दे ताइफ जे चौधारी जेके ब पहाड़ हैं मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां अल्लाह फरमायो महबूब ॾी ॿिन्ही खे वेझो आञा ताइफ वारनि खे ईअं पीड़ियां ये सरियां घाणे में पीड़वी आहे महबूब त अॻे बि ज़ख़्मी हा अॻ में ई अखियुनि में पाणी हो वेतर नीर हली पिया पाण फरमायो मुंहिंजा करीम अल्लाह मां हिन जे लाइ रहमत बणिजी आयो हां मां हिन जे लाइ बददुआ कीअं ॾियां अॼु हे नथा सुञाणनि मन हिननि जा पोयां मां मुहम्मद ते कलमो आका ताइफ मां निकिता आहिनि दुआ करे निकिता आहिनि जेकॾहिं आका बदुआ ॾे हा त ताइफ जेको अॼु आबाद आहे न ताइफ आबाद न हुजे हा ताइफ जेको ख़ूबसूरत शहर आहे न इहो ख़ूबसूरत न हुजे हा
महबूब जी दुआ जी बरकत जे मुझे साईं फरमायो अल्लाह हे नथा सुञाणन मन हिनन जा पोया मां मोहम्मद ते कलमो पढ़न ऐं पोयन अल्लाह जे दीन ते इए जिंदगी गुजारी आ। एकड़ी वडी मस्जिद आ ताइफ शहर में इब्न अब्बास जने आजान अचे थी उहा मस्जिद इए भरजी वने थी खबर न थी पे त नमाज़ी काढ हो एडी वडी मस्जिद जे सोचींदे त मेहराब केड़े पासे न हुआ मेहराब जो अंदाज़ो ही तोखे समझ में न ईंदो केड़े पासे न हुआ एडी वडी मस्जिद भरजी थी वञे। मचवा मुझा करीम अल्लाह तुझे महबूब जे दुआ जो असर अज भी ताइफ जे वादन में नजर थो अचे। तरे के शायर जो ए लगियां तोड़ निभाई जांदे मेरा सोना नबी ए लगियां तोड़ निभाई जांदे मेरा सोना नबी ए चंगियां नु मंदियां नु सीने नाल लाई जांदे मेरा सोना नबी और रब ने दित्तियां उच्चियां शाना रब ने दित्तियां उच्चियां शाना ओ गुंगियां नु पिया देवे जुबाना पत्थरां कलमा पढ़ाए जांदे मेरा सोना नबी है। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो होया के मां मुहम्मद जे लाए दुखन जो साला जिने ये दुख आमना जे लाल दिठा अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जिब्रील जल्दी कर हाने देर न कर मुझे महबूब काफी दुख दिठा हाने मां रब इन्हनि जे दुखन के खत्म करण तो चाहियां मां पंहिंजे महबूब जे दुखड़न के खत्म करण तो चाहियां। तू असां परेशान तो दोस्त को हुजे उहो चे यार हलिया तोखे खैरपुर जो चक्कर हणाए चा खैरपुर जे कहीं सुठी होटल ते मानी खाराए चा हलिया तोखे कराची घुमाए चा आ तोखे लाहौर घुमाए चा आ तोखे मरी इस्लामाबाद घुमाए चा ये तुझे असांजी मोहब्बत जो इज़हार हूंदो आहे पर आ महबूब पंहिंजे रब सां अल्लाह पंहिंजे महबूब सां कीअं मोहब्बत जो इज़हार कयो आहे फरमाई जिब्रील हाणे जल्दी कर मुंहिंजे महबूब खे वठी आ त मां हिनखे जन्नत जो सैर अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जिब्रील जल्दी कर देर न कर मीकाईल खे भी गॾु वठ इसराफील भी गॾु वठ तमाम फरिश्तन के गॾु वठ वञ मुंहिंजे महबूब खे वठी आ। हज़रत जिब्रील 2,80,000 फरिश्ता गॾु वरता आहिनि 2 लख। हज़रत जिब्रील जो नालो असुल अब्दुल जलील आ। हज़रत जिब्रील जो नालो छा आहे असुल नालो छा अथसि अब्दुल जलील। हज़रत मीकाईल जो नालो अब्दुल रज़ाक। हज़रत इसराफील जो नालो अब्दुल खालिक। हज़रत इज़राइल जो नालो अब्दुल जब्बार। अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जल्दी कर देर न कर मुझे महबूब के वठी आहे फरिश्ता इस्तकबाल में। हज़रत जिब्रील आयो 2,80,000 फरिश्ता गॾु अल्लाह फरमायो जल्दी कर देर न कर जिब्रील रवानो थे तो कई शायर जो तखल ही बयान किया जिब्रील तू जाके मेरे सोने नू लिया जिब्रील तू जाके मेरे सोने नू लिया हुण देर न ला हुण देर न ला अमा कैसा मोहब्बत हो जे ज़ार जो मानी तैयार हो जे मानी तैयार हो जे अमा चवंदा हो दोस्त के जल्दी आ अॻियों चवंदो आहे मूं सवारी न आहे अमा कंहिं उस्ताद के छोकिरे के चवंदो अबा हे मोटरसाइकिल ते जल्दी वञ मुंहिंजो दोस्त बीठो आहे इनखे जल्दी खणी आ रस्ते में देर न कजांइ रस्ते में देर तव्हां कंहिंखे घुराइणु चाहियो पंहिंजे छोकिरे खे छा चवंदा अबा रस्ते में देर न कजांइ कचहरी न कजांइ मतां पंहिंजे कमनि सां बीह रहे जल्दी वञ फलाणो इंतज़ार में बीठो आहे अल्लाह फरमायो जिब्रील खे जल्दी कर देर ए जिब्रील तू जाके मेरे सोने नू लिया हुण देर न ला हुण देर न ला हुण देर न ला हुण देर न ला जिब्रील
ले तू जाके मेरे सोने नू लिया। अल्लाह फरमायो जिब्रील तू जावी उथे उची ना अलावी जाग पवे सोना मेरा पैगाम पुजावी। आ सोनिया नबी तक दे तेरी राह, आ सोनिया नबी तक दे तेरी राह। जिब्रील तू जाके मेरे सोने नू लिया। हजरत जिब्रील जरे मक्के पाक आयो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम था फरमाइन। जिब्रील अर्ज करे तो मुझे करीम अल्लाह हुक्म जल्दी कर देर न कर, मां जल्दी आयो पर हिते तुझो महबूब आराम में आ। हिते तुझो महबूब हुक्म जल्दी कर देर न कर, हिते तुझो महबूब आराम में आ। सही वज़ुहा करे सदो क्या यासीन करे सदो क्या, या अय्युहल मुज़म्मिल जई करे सदो क्या, या अय्युहल मुद्दसिर जई सदो क्या। अल्लाह फरमायो जिब्रील या अय्युहल मुज़म्मिल करे भी सदो न कजाए, या अय्युहल मुद्दसिर जई भी सदो न कजाए, वज़ुहा जई भी सदो न कजाए। डाडा आवाज भी न दे जाए, सही आवाज न जा त जागे किया मां किया ताजी अरशम ते तुझे महबूब के वठी जा। अल्लाह फरमायो जिब्रील भई नूरानी जब मुझे महबूब जे कदमन मुबारकन सा रख जाए। अल्लाह अदब सिखायो जिब्रील के। उस्ताद सुम्यो पियो हुजे शागिर्द जे जागण जो अंदाज अलग हूंदो। उस्ताद सुम्यो पियो हुजे शागिर्द जे जागण जो अंदाज अलग हूंदो आ। मुर्शिद आराम में हुजे मुरीद जे जागण जो अंदाज अलग हूंदो आ। अब ईअं आहे न कंहिंजे दरवा कंहिंजे घर मुर्शिद अची वञे, कंहिंजे औताक ते मुर्शिद अची वञे। हाणे जागण जो टाइम अचे त मुरीद मुर्शिद खे कीअं जागाईंदो अंदाज अलग हूंदो आ। बाबो आराम में हुजे पुट पी के जगाए त अंदाज अलग हूंदो आ। हिते 1,24,000 नबियन जो सरदार आ। 1,24,000 नबियन जो सरदार आ। इते कीअं जगाइजे। अल्लाह फरमायो जिब्रील भई नूरानी जब मुझे महबूब जे पेरन मुबारकन जे तिरन ते रख जाए। मुझो महबूब जागी पे त मुझो पैगाम पुजाए जाए। हजरत जिब्रील जंजो नालो अब्दुल जलीला भई चप महबूब जे पेरन मुबारकन जे तिरन ते रखई। पंजा नूरानी पर महबूब जे पेरन मुबारकन जे तिरन सा घुमाई। जॾहिं इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जागी पिया मुझे साईं फरमायो जिब्रील खैरा। जिब्रील अर्ज करे तो आका अजो अल्लाह अवां के अर्शन ते घुरायो आ। अल्लाह अवां के अर्शन ते घुरायो आ। हिन सारी दुनिया के जंहिंजे लाइ सजायो वियो हो, जंहिंजे करे आसमान के बुलंदी मिली, जंहिंजे करे ज़मीन के वसत मिली, जंहिंजे करे हवा के तेज़ी मिली, जंहिंजे करे पानी के रवानी मिली, जंहिंजे करे सिज के रोशनी मिली, जंहिंजे करे चंड के चमक मिली। सोना अज तो के रब अर्शन ते घुरायो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुत्या साईं वुज़ू फरमायो। वुज़ू करण का बाद बरकातु नफिल पढ़ियूं। अल्लाह गोया के महबूब जी उम्मत के समझायो। घर का बाहर जने सफर जो इरादो क्यों वुज़ू क्यों बरकातु नफिल पढ़ो। अल्लाह सफर जी तकलीफों आसानी में तब्दील फरमाइंदो। महबूब जी सफर का उम्मत के सफर करण जो सबक। घर वुज़ू करे बरकातु नफिल पढ़ी हलण मुझे महबूब जी सुन्नत आ। महबूब जी दादा गलायो। महबूब जी आका तैयारी फरमाई बरकातु नफिल पढ़ियो। सामो बोराक आयो आ। वो बोराक
जेको जन्नत जे अंदर अलाए केतरा हजार बुराक अल्लाह ॿिया भी पैदा किया उन्हनि मां ड्यूटी त हिक जी लगनी हुई मेराज वारी रात उन्हनि बुराकन में हिकिड़ो अहिड़ो बुराक आहे जेको खाईंदो पींदो न जेको जन्नत जा मेवा भी न खाईंदो हो इन गम में त मुंहिंजो भी नंबर ईंदो न खाइण जे करे कमजोरी गालिब अल्लाह फरमायो जिब्रील अज बुराक वठी वन जेको इन ही गम में न पियो खाए तो मन अल्लाह करे मुंहिंजो नंबर अचे अज नंबर उन कमजोर बुराक जो आहे मेराज वारी रात इनके तमन्ना ही न इनके तड़प है यो मुहताज बणियो वेठो हो यो इंतजार में हो इन जी मोहब्बत ही ना इन जे करे अज ड्यूटी इन जी आ जेके वधीक पलल खूबसूरत ताज़ा मतारा बुराक हुए ना इन कमजोर जी ड्यूटी आ इन कमजोर जे लाइ अज मां रब जो फैसलो आ जने कमजोर बुराक आयो आ न महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जने बुराक ते वेठा न त बुराक जे अंदर जुंबश अची वई हलचल अची वई हजरत जिब्रील जे लगाम के छिक ॾिनी फरमायो तोखे ख़बर आ 1,24,000 नबियन जो सरदार तुझे मथा सवार आ ऐं तोखे जुरत कीअं थी आ जे तुझे जिस्म में हरकत थी अचे बुराक ॻाल्हायो रोई करे जिब्रील खे चए थो इन ॾींहं जे इंतज़ार में ई त खाइण पीअण छॾे ॾिनो हो अॼु त मूंखे ख़ुशि थियण दे अजी तो मुझे खुश थियण जो मुझो टाइम आ अजी तो मुझी खुशी जो इजहार करण जो मुझे वक्त मिलियो आ जे मां इन इंतजार में हम तो मन मुझो नंबर लगे मन मुझी ड्यूटी लगे मन मुझो वारो अचे अज अल्लाह मुझे मथा मेहरबानी कई आ मां उन खुशी में खुश थिया इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर मुबारक ॾे निहारियो आका निहारींदा विया अखड़न मां पानी वही आयो जिब्रील सवाल कियो आका अज मेराज जी रात आ रब सां मुलाकात जी रात आ अखड़न में पानी छा जो आ कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है तेरे के शायर जो है जदों करिए जिक्र मोहम्मद दा महफिल नु सुरूर आ जांदा है जदों करिए जिक्र मोहम्मद दा महफिल नु सुरूर आ जांदा है शायर जदों तेरे आका जो जिक्र कंदा हूं तो दिल के सुकून कंजी दिल के सुकून अचे तो गालायो तब है जदों करिए जिक्र मोहम्मद दा महफिल नु सुरूर आ जांदा है जिंद दिल विच इश्क मोहम्मद दा ओ दिल विच नूर आ जांदा है जंहिंजे दिल में आका जो इश्क आ उन दिल में अल्लाह जो नूर ईंदो आ तने शायर चवंदो पियो है जदों करिए जिक्र मोहम्मद दा महफिल नु सुरूर आ जांदा है जंहिंजे दिल विच इश्क मोहम्मद दा ओ दिल विच नूर आ जांदा